मिपघासी दहशतगर्दी के खात्मे वाली अदालत डॉक्टर शाहनवाज कुंभर के कत्ल वारो केस सेशन कोर्ट मुंतकिल करण वाली दरख्वास्तों रद्द कर छॾियूं आहिनि। इन हवाले से वधीक अपडेट वठूं था तालिब शरकान। तालिब, छा इन हवाले से वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त उमरकोट वासी डॉक्टर शाहनवाज कुंभर कत्ल केस जी ॿुधणी दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में थी। केस में नामज़द जवाबदारनि अॻूणे SHO सुंदरी नियाज़ अहमद खोसो, अॻूणे सब इंस्पेक्टर CIA हिदायतुल्लाह नारेजो ऐं कांस्टेबल नादर परवेज़ पारां केस दहशतगर्दी जी अंत वारी अदालत मां सेशन कोर्ट मुंतकिल करण बाबति ॿिनि अलॻि अलॻि दरख़्वास्त में महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे मौजूद अदालत ॿिन्ही दरख़्वास्तुनि में रद्द करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे फरियादी धुर जे वकील एजाज़ हालेपोटो ॿुधायो त अदालत सगोरी केस सेशन कोर्ट मुंतकिलीअ जूं 2 दरख़्वास्तूं रद्द करण जो हुकुम ॾींदे केस में दहशतगर्दी जा लॻल सेक्शन पिणु फाल करे छॾिया आहिनि। अदालत केस जी ॿुधणी 6 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। जी तालिब, अपडेट ॾियण जे लाइ अवां जी महिरबानी।